मोहब्बत खां सवा मेलो मची नथो सके। ईअं आहे न बाबा, मोहब्बत खां सवा मेलो मची नथो सके। मुनाफिक मैदान में अची नथो सके। ॿाहिरां पासा वठिजे, मुनाफिक मैदान में अची नथो सके। गुनहगार त घणा ई छुटी वेंदा गुल मोहम्मद। जे गुनहगार छुटे थो तो फासाए के थो। गुनहगार त घणा ई छुटी वेंदा गुल मोहम्मद। अली तो दुश्मन जैनब का बची नथो सके। जेको गॾु खाई गिला करे सो अशराफ न चइबो। जेको गॾु खाई गिला करे सो अशराफ न चइबो। जेके सोन पितल जी समझ न आहे सो सराफ न चइबो। कारो टुकुर टीन जो शफाफ न चइबो। कहतूर कले गुल मोहम्मद कोई काफ न चइबो। काबे खां सवा बि जाए के तवाफ न चइबो। अली जो दुश्मन वञे जन्नत में यार इहो त इंसाफ़ ई न चइबो। जेस ताईं न गंढबियूं दिलियूं तेस ताईं प्यार थी नथो सघिजे। जेस ताईं न गंढबियूं दिलियूं तेस ताईं प्यार थी नथो सघिजे। जे महबूब मुंह मोड़े त दीदार थी नथो सघिजे। बिना सींद सुरमे जे सींगार थी नथो सघिजे। बिल्लो वाही गोश्त जो चौकीदार थी नथो सघिजे। अबा बिल्लो भी हुजे गोश्त भी हुजे गोश्त बचंदो। बिल्लो वाही गोश्त जो चौकीदार थी नथो सघिजे। छा पाए छा कपा इतबार थी नथो सघिजे। गदार कदे गुल मोहम्मद वफादार थी नथो सघिजे। पीउ हूंदे पुट पकदार थी नथो सघिजे। जेको मख मारे तरार दा सो कदार थी नथो सघिजे। किरोड़े मारे काफर लेकर हैदर करार थी नथो सघिजे। हिकड़े दफ़े जी ॻाल्हि आहे साईं वज़ाहत करे आन खैबर। बस मां नंढी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, शहर कोन पढ़ंदुसि। भला सलमान मथे छो पियो ॾिसे? इहो दलील आहे ते हिकिड़ो। भला सलमान खे कीअं ख़बर पई त अली मथो ईंदो? हिकड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, पाण करीम कचहरी में वेठा पाण फरमायूं आहे को तमामु 3 सालन जो सफर करे ऐं दीन जी ॼाण कराए अचे। मुजादा हाणे कारियूं रॉकेट जहाज़न अगे ये न हुया। अगे उठ घोड़ा हा ऐं पंध हुयो। कहीं भी जवाब न ॾियो न ॾिनो। मौला अली उथी बीह रहियो। आका मूंखे इजाज़त मिले 3 सालन जो सफर मां अली करे ईंदुसि। मुजादा हिकु रवायत पढ़िम हदीस पढ़िम पाण करीम फरमाइन था अली तू मुंहिंजनि राज़नि खे ॼाणींदो मां तुंहिंजनि राज़नि खे ॼाणींदो। मौला जॾहिं निकितो त सलमान अचे पियो। सलमान 3 सालन जो सफ़र आहे मूंसां गॾिजियल। सलमान साहिब ईमान आहे। चए थो आका 3 सालन जो सफ़र आहे हलण जे लाइ तयार आहे सिर्फ़ घरों थी अचां। मौला अली चवण लॻो सलमान घबराइण जी ॻाल्हि ई न आहे। हाणे वई हाणे था मोटूं। समझो सलमान सोचे मौला हाणे वई हाणे था मोटूं। अली तो चए त हाणे वई हाणे था मोटूं। सलमान साहिब ईमान आहे। मौला सां गॾु निकितो। मौला ॿाहिरि निकिरी जबल खे इशारो कई। जबल आयो। मौला बि सवार थियो ऐं सलमान बि सवार थियो। उन लहज़े में उते पहुची ऐं खिताब करे पाण करीम कचहरी में वेठा हा। मौला अची सलाम ॾिनो आहे। पुछण वारनि पुछियोसीं तव्हां चओ पिया त 3 सालन जो सफ़र आहे शायद अली कोन वियो। पाण महबूब मुस्कुराए पुछनि था अली तव्हां 3 सालन जो सफ़र करे आया हो? मौला अली हथ ॿधी चवा पियो ॾे आका इन जे करे त सलमान खे वठी वियो आहे। इन जे करे त सलमान खे वठी वियो आहे त गवाही ॾे अची। सलमान तव्हां ॿुधायो चइसि 3 सालन जो सफ़र करे आया हो। ओ मुजादा सलमान तॾहिं मथे पियो निहारे। सलमान खे इहा पक हुई त अली जबलनि जे मथां बि सवारी कंदो आहे। अली पत्थरनि जे मथां बि सवारी कंदो आहे। अॼु वक़्तु नाज़ुक आहे। छॾण वारो मुस्तफ़ा आहे अचण वारो मुर्तज़ा आहे। अली ईंदो त मथां ईंदो हेठां कोन ईंदो। भला ॿी हिकिड़ी ॻाल्हि मौला जा फज़ाइल आहिनि। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे पाण करीम फरमाइनि था अली
दावत ते तैयारी आ, दावत ते हलणो आ, तवा तैयार थी अचो। मौला चवन लगो आका बस 2 मिनट एकड़ा मौला जे नाम तू सदको वञा। मौला घर वञी ऐं जेके नवा कपड़ा पारियलस मुजादा ये ना है तो सिर्फ पंजी गाल था कयो तस्दीक जी गाल आ। मौला पंजे घर वञी जेके नवा कपड़ा पारियलस उहे लाहे पुराना पाए महबूब जे खिदमत में जी हाज़िर थियो। हू ते 1 बजे रातन के जानन पिया। करीम पुछन था अली मयूं था दावत ते ऐं तव्हां नवा कपड़ा लाहे पुराना पाया आयो छो? तो मौला अली चवन लगो आका इन जे करे ताकिलन के खबर पए तो गुलाम केड़ो आका केड़ो आ। तू पंहिंजे दिमाग मां कम वठ जाए वो मुजादा अली तो चए त मां रसूल जो गुलाम आया। तू तो चए त नबी असां जेड़ो आ त पंहिंजो जवाब पाण ॾींदे। हिकड़े दफ़े जी ॻाल्हि आ मौला जी आमद जॾहिं हिन दुनिया ते थी आ उन्हनि जो रवाज हो केड़ो मुंहिंजी दिल थी चए त मां फज़ाइल ॿुधायां। उन्हनि जो रवाज हो कसवटी नांग हो उन्हनि जो जेको ॿार पैदा थींदो हो न उन ॿार जे मथो नांग छॾींदा हा। पर जेकॾहिं ना ॿार हिलाली हूंदो तो उनके नांग न खाईंदो हो। जेको हरामी हूंदो उनके उते जो उते नांग मारींदो हो। मौला जी इन दुनिया में अमन थी आ महबूब वट आया ज़ाहिरा नबूत जो ऐलान ना है ए मोहम्मद तू अमीन आ असा जो दस्तूर आ। अबू तालिब जे घर नंढड़ो जायो आ असा नांग छॾींदासीं तव्हां जो छा ख़्याल आ? बाबू चो छॾियोस नांग खणी जॾहिं मौला अली जे मथो जी छॾियऊं मुजादा 2 आंगुरियूं वात में ॾेई नांग खे अधो अधो करे चीरे। समझो नांग मरियो महबूब वट आया मोहम्मद तू अमीन आ हिन नंढड़े नांग चीरियो आ। पाण करी फरमाइंदा तव्हां खे ख़बर ना है छा यो अबू तालिब जो पुटरो हैदर आ। हैदर जी माना जी खबर ना है छा? हैदर जी माना है हैदर अरबी में चइबो अधोद कढण के। महबूब तो फरमाए यो हैदर आ यो अधोद कढण आ तव्हां नथा सुञाणो इनके। साईं तव्हां अमीन आयो भला नांग त अबू तालिब जे पुट मारियो आ हाणे हरामी हिलाली जी खबर की पए। समझो था न मुंहिंजा लफ़्ज़ समझो। हाणे चवनि था साईं हरामी हिलाली जी खबर की पए त मुंहिंजो महबूब तो फरमाए घबराइण जी ॻाल्हि ई न आहे जंहिं मारियो आ। हाणे जेको भी अलीअ जो नालो ॿुधी घुंड हणे उहो हरामी आ। महबूब तो चवे मां नथो चवां महबूब तो चवे जेको अलीअ जो नालो ॿुधी घुंड हणे उहो हरामी आ। जेको अलीअ जो नालो ॿुधी मोमिन मुस्कुराए उहो हिलाली आ। बस गाल खत्म आ। कहीं को कोई खौफ खतर नहीं मौला अली ते पके। एकरो भाई पढ़ा कहीं को कोई खौफ खतर नहीं मौला अली ते पके। तेदी मेदी थेसी भलाई न गाल इनी विच शके जो मौला अली दा मुनकिर होवे ओ पाड़ू कपाए नके। जो मौला अली दा मुनकिर होवे ओ पाड़ू कपाए नके। बशीर दा है मौला वारस अली नबी पर हके। कहीं को कोई खौफ खतर नहीं मौला अली ते पके। नजो अल्लाह न तो मोटाए हातिम जी गाल करे या ओ सरवर नाबिन जी गाल करे या अली तो वो सखिया अली तो वो सखिया अल्लाह जे राह में पंहिंजा बच्चा भी कुर्बान करे छॾींदो आहे। अल्लाह न तो मोटाए छा रज़ा अली जी। अल्लाह के इंतजार होंदो आहे त पंतन पाक छा घुरन था। अल्लाह न तो मोटाए रज़ा अली जी। हातिम जी छा मजाला ॾिस सखा अली 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 कर गुमराह न थी गुल मंजे क़यामत में थी दी शफा अली जी। हिकड़े दफ़े जी ॻाल्हि आहे सही अल्लाह छा हयाती आहे। काफर सां मौला जिहाद तो करे विड़दे विड़दे ऐं काफर जी जेका तरार आहे उहा चिबी थी पई। मौला जे अॻियों हथ झले अली तरार ॾे। मौला खणी तरार ॾिनसि
मौला खणी तरार ॾिनस। वो हैरान थी वियो, मौला मां तुझो जानी दुश्मन आहियां, तू पंहिंजी तरार मूंखे थो ॾे? चए तोखे ख़बर न आहे त मूं वली आहियां, जंहिंजो हथ मुंहिंजे साम्हूं आयो हथ खाली मोटियो ई न आहे। खुदा जो कसम आहे, रवायतूं मिलन थियूं, उहो त उते मुस्लमान थियो, उनजा कुड़म कबीला ई मुस्लमान थी विया। ॿी ॻाल्हि, महबूब कचहरी में वेठा हा, हिकिड़ो शख्स आयो, नबी खुदा वास्ते खैरात ॾे, पाण करीम फरमाइनि था, आयो को तव्हां मूं, आहे को तव्हां मूं, हिन जी ज़बान बंदि करे। हाय हाय, तॾहिं त महबूब चयो न, अली तूं मुंहिंजनि रातनि खे ॼाणींदो, मां तुंहिंजनि रातनि खे ॼाणींदो आहियां। अना मदीनत इल्म व अलियन बाबा, अना मदीनत इल्म व अलियन बाबा। अल्लाह अल्लाह, मां इल्म जो शहर आहियां। महबूब तो चए मां इल्म जो शहर आहियां, उन जो दरवाज़ो अली थो। अली को पुछियो, मौला ॾियो ख़बर, तव्हां वटि वही जिब्राइल कॾहिं आयो आहे? तव्हां वटि वही जिब्राइल आयो आहे? मौला अली मुस्कुराए चए थो त नबी वटि हिकिड़ो दफ़ो ईंदो आहे, मां वटि ॿ चकर ईंदो आहे। नबी वटि हिकिड़ो चकर ईंदो आहे, मां वटि ॿ चकर ईंदो आहे। साईं दलील ॾियो। मौला अली चए थो तव्हां न ॿुधो आहे छा? महबूब छा फरमायो? चए छा फरमाए? चए अना मदीनत इल्म व अलियन बाबा, मां इल्म जो शहर, अली जो दरवाज़ो आहे। ईंदो बि जिब्राइल दर खां, वरी वेंदो बि दर खां आहे। मां चवां तो ॿिए सुकड़ खे टाइम ॾियां, पाण पढ़ा, दादेड़ो तो मिले। महबूब खैरात ॾियो ख़ुदा वास्ते, पाण करी फरमाइनि था, आयो को तव्हां मूं, हिन जी ज़बान बंदि करे। उथी बीही रहियासीं, हुन वीचारे खे वतऊं। ज़बान कीअं बंदि थी थी? जॾहिं ज़बान कटिजे त बंदि थिए न, ज़बान कटिजे त बंदि थिए न। हिन जी ज़बान कटनि पिया त मौला अली ॾांहुं अचे पियो। हे मौला खे ॾिसी रड़के, ओ अली मुंहिंजी ज़बान कटनी था। मौला हथ जो इशारो कयो, इन जो इशारो कयो, हुन हथ कटिया। छो बाबा, हिन जी ग़लती, गुस्ताख आहे, इन जी ज़बान था कटियो। से महबूब चयो आहे। चए महबूब छा चयो? चए महबूब फरमायो त इन जी ज़बान बंदि कयो। मौला अली उन सां मुखातिब थिया, तव्हां छा चयो महबूब खे? चए महबूब खां खैरात घुरे, तो खुदा वास्ते मूंखे खैरात मिले। तो वली अली उन्हनि सां मुखातिब थियो त नबी तव्हांखे चयो त इन जी ज़बान कटियो या ज़बान बंदि कयो? चएसि नबी चयो त ज़बान बंदि कयो। चए पोइ तव्हांखे इल्म ई न आहे, तव्हांखे इल्म ई न आहे। मां अली ॼाणियां थो, अदा तव्हांखे नबी चयो आहे त इन जी ज़बान बंदि कयो, हिन खे एॾी खैरात ॾियो जो वरी ॿिए कंहिं जे दर ते वञे ई न। अली चयो त मां उनखे खैरात ॾियां। मौला उनखे छा? उनखे खैरात ॾिनई त पाण उहो तवंगर थी वियो। मनम दरम कदर पहरे जलालुल्लाह बूतस्तम बिको तूर बा मूसा कलीमुल्लाह बूतस्तम अयमुल्लाह मकम ज़ाहिर सरे इसरार मर्दारा निदा निदा सरे अल्लाह बूतस्तम। फारसी जा लफ्ज़ आया चढ़ी आया, मजबूर मां छा कयां। जॾहिं कलंदर ज़ाहिरा तौर हिन दुनिया में पर्दो फरमायई, मौलवी साहब छा पियो करे? गुस्ल पियो ॾिस, गुस्ल पियो ॾिस। हिकु लुंग लाथई, ॿियो लाथई, लुंग नथा लहनि, हिकिड़ो लुंग अचे के ऐं और पार कीर लॻल आहे। मौलवी साहब चवण लॻो छीणी खणी ॾे। जॾहिं छीणी खणी मौलवी साहब अचे थो त कलंदर लाल कुर्बान में नाले थो, हुनखे बाह को वधाए, मुला तूं केरु थींदो आहे? सती जती जी ख़बर अथव? सती छा आहे, जती छा आहे? ॻाल्हाईंदो त ॻाल्हाईंदुसि। सती जती जी ख़बर अथव? सती छा आहे, जती छा आहे? सती छा के चइबो आहे, जती छा के चइबो आहे? सती उनखे चइबो आहे जेको पराओ अंग न ॾिसे। सती उनखे चइबो आहे जेको पराओ अंग न ॾिसे। जती उनखे चइबो आहे जेको पंहिंजो अंग ई न ॾिसे। कलंदर थो चए त मां उहो कलंदर आहियां, मां पंहिंजो अंग पाण ई न ॾिठो आहे। मना तूं छा ॾिसंदे? मनम दरम कदुर बारे जलालुल्लाह बूतस्तम। मां उहो कलंदर आहियां, मां उहो कलंदर आहियां जॾहिं अल्लाह खे इश्क थियो आहे। तस्वीर ॾिठई छा में?
अमीक में अल्लाह तो चे मां पहरे अमीक में ॾिठ में हाणे कलंदर तो चे ए मुला जॾहिं अल्लाह पंहिंजी तस्वीर छा में ॾिठई अमीक में ॾिठई कलंदर तो चे ओ मुला तो के इहा भुल आहे उहो मां आइनू हुउसि अल्लाह मां में पंहिंजी तस्वीर ॾिठी आहे फारसी जा लफ्ज़ कलंदर नामो पढ़ी ॾिस जाए हाणे कलंदर तो चे मनंदरम के दुरबारे जलालुल्लाह बुतस्तम अल्लाह के जॾहिं इश्क थियो आहे पंहिंजी तस्वीर पहरे अमीक में ॾिठई ओ मुला उहो मां कलंदर आइनू हुउसि मां में पंहिंजी तस्वीर ॾिठई बेकोए तूर बा मूसा कलीमुल्लाह बुदस्तम कलंदर तो चे जॾहिं मूसा अलैहि सलाम अल्लाह सां हम कलाम करण वेंदो हो तूर ते हम कलाम करण वेंदो ओ मुला अल्लाह जो जवाब न ईंदो मां कलंदर मूसा के जवाब ॾींदो मां कलंदर मूसा के जवाब ॾींदो बेकोए तूर बा मूसा कलीमुल्लाह बुदस्तम अया मुल्ला मकम ज़ाहिर सरे इसरार मर्दारा निदानस्ती निमिदानम सरे अल्लाह बुदस्तम ओ मुला मां मुजदर आया मां गुनाहन का पाक आया तू मुझी ओगड़ छा ॾिसंदे भला कलंदर एडी दावा कई चए थो त मां उहो आइनो आहे जंहिंमें मां में तस्वीर भी पंहिंजी ॾिठाई कलंदर तोखे काथों पसंद थियो आहे हाणे कलंदर खां पुछूं त कलंदर तोखे काथों पसंद थियो आहे हाणे कलंदर तो चए तवज्जो जी ज़रूरत आहे कलंदर तो चए पहिरियों हुयमि ओसमान मलवंदी पहिरियों हुयमि ओसमान मलवंदी पिछे आण सिकंदर बणियमि जॾहिं सत दरिया पार कयमि त पिछे आण समंदर बणियमि जॾहिं कुल रिदादी पगाई मेरे सिर ते पिछे आण तमगर बणियमि जॾहिं सग सॾायमि दर है दरदा सग समझो था सग तो समझो था न सग कुत्तो हाणे कलंदर तो हेॾा चई त मां मुजदर आया अल्लाह पंहिंजी तस्वीर मां में ॾिठाई मां उहो आइनू हुउसि ऐं जेकॾहिं मूसा ॻाल्हाई तो त अल्लाह जवाब न ॾींदो मां मूसा खे जवाब ॾींदो हुउसि हाणे कलंदर तो चए त सग सॾायमि दर है दरदा मां अलीअ जो दर जो जॾहिं कुत्तो सॾायो जॾहिं सग सॾायमि दर है दरदा पिछे आण कलंदर बणियमि चए तो मां पो कलंदर थियो आहे मुंहिंजा अदा मां टाइम घणो वठी वियो आहे मां गुज़ारिश कंदुसि मास्टर मेंदरे खे त मौला अली जो शान ॿुधाए बाद में ॿ जुमला मसाइब जा ज़रूर थींदा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा साईं शान अली तमाम वसिया फ़कीर चयो त अली अली कर सवाबा अली अली कर सवाबा सवाब एतिरो जो बेसाबा जेको नथो मने गुल मोहम्मद ईअं सम्झो हुन जो मुक़दर ख़राब आहे हिकिड़े सिराइकी में पंहिंजी रुबाई चई आहे चए थो त अली को अल्लाह ने अली बनाया है न तैं बनाया है न मैं बनाया है अली को अल्लाह ने अली बनाया है न तैं बनाया है न मैं बनाया है पकड़ते बाजू कदीरे कुंभ न तैं दिखाया है न मैं दिखाया है अली को काबे दे सेंटर न तय लहाया है न मैं लहाया है ए अकल दे अंधे बुग़्ज़े हैदर दिल दे अंदर तू क्यों बसाया है अली अली है अली दे सदके जिहान अंदर पे चराग बलदिन खबर नहीं ते को अली दे बूहे तेजे कुत्ते पे हजार बलदिन अली के मोहब्बत में कई तवंगर था रिसजन साहिब विलायत सिकंदर था रिसजन गुमराही में त घणा ई आहिनि गुल मोहम्मद अली अली करण वारा यार कलंदर था रिसजन अर्ज़ा तालिया नूर परवर जो अली प्यारो पैगंबर जो अली दामाद दिलबर जो अली महबूब मुनवर जो अली सालार लश्कर जो अली फातिह खैबर जो अली सालार लश्कर जो अली साकिया कौसर जो नबी आहे इल्म जो शहर अली आहे उन्हीं जो दर अली सफदर अली मदर हणो नारो अली हैदर अली हैदर अली सूरज बिहारे पियो अली सो दर उडारे पियो अली मरदूद मारे पियो अली मुर्दा उठारे पियो अली अधड़ा उचारे पियो अली को झा कतारे पियो अली जल्दा जियारे पियो अली के जो पुकारे पियो अली ते के सवारे पियो काबे में विलादत थी सोई आहे अली जो घर अली सफदर अली मदर हणो नारो अली हैदर अली हैदर अलिया पाक प्यारन में अली अल्लाह वारन में अली पंजन बारन में अलिया कुर्बदारन में अली सोनन सिपारन में अली मस्जिद मुनारन में अली नूरी निजारन में अली हर किनारन में नबी के बस इशारन में कयाई शर्त से पूरा बधो तहिया उते बरबर अली सफदर अली मदर हणो नारो अली हैदर अली हैदर
अली नालो निशांबर आ, अली हैदर बहादुर आ, अली गाजी गजनफर आ, अली शेरे बबरनर आ, अली मौला मुकद्दर आ, ही मिस्कीन मास्टर आ, अली जे दर गदा करा उन्हीं घर जो सना करा, अली मियां असा के पक छड़ाईंदो अची महशर, अली सफदर अली मदर हणो नारो अली हैदर अली हैदर। मुंहिंजा साईं तव्हांजी मोहब्बत के जस रहमत हुजे। अली जो शान तमाम वसी आ। मूंखे दोस्तनि जी फरमाइश फ़कीर खां पुछा क्यों त बाबा तव्हां अली अली कयो था, अली जो शान छा आहे? फ़कीर चयो मूंखे कहिड़ी ताक़त आहे, मूं तोखे शान अली ॿुधायां पर चंद इशारा ॾियां थो, उन्हनि खां पुछ त अली जो शान छा आहे। फ़कीर चएसि पियो अली जी ख़बर पुछी त ख़ालिक अकबर खां पुछ, अगर जे पुछी त पाक पैगंबर खां पुछ, खुदा जे दिलबर खां पुछ, उन या घर खां पुछ, नबी जे बिस्तर खां पुछ, ततहीर जी चादर खां पुछ, शामो सहर खां पुछ, आधी असर खां पुछ, अञा जे पुछी त ख़ातून अतहर खां पुछ, अली जी ख़बर पुछी त ख़ालिक अकबर खां पुछ। जे शान पुछी तो कुरान का पुछो, जमीन का पुछो, आसमान का पुछो, जिन्नो बशर हैवान का पुछो, जान का पुछ बेजान का पुछो, कई साहिब ईमान का पुछो, मिकदाद बिलावल सलमान का पुछो, शाहो गदा सुल्तान का पुछो, अगर जे पुछी तो शमसो कमर का पुछो, अली जी ख़बर पुछी तो खालिक अकबर का पुछो। जे बहादुरी ॾिसे त कंहिं बहादुर खे ॾिसी छॾे, जंग जे मैदान में कंहिं जाबिर खे ॾिसी छॾे, ओद खे ॾिसी छॾे, बदर खे ॾिसी छॾे, हुनैन खे ॾिसी छॾे, बरबर खे ॾिसी छॾे, खंदक खे ॾिसी छॾे, खैबर खे ॾिसी छॾे, उमर बिन अब्दुल काफर खे ॾिसी छॾे, वरी कुल कुफर जे साम्हूं हैदर खे ॾिसी छॾे। अगर जे पुछी त हारस मरहब अंतर खां पुछ, अली जी ख़बर पुछे त ख़ालिक अकबर खां पुछो। अल्लाह का पुछी ॾिसो इज़त अली जी केॾी त कई कादर अज़मत अली जी, काबे में थी वई विलादत अली जी, वरी मस्जिद के अंदर थी शहादत अली जी, मशहूर दुनिया में शुजात अली जी, रोके न सकियो को ताकत अली जी, कई सखी का पुछी ॾिस सखावत अली जी। अगर जे पुछी त अंधड़े सरवर खां पुछ, अली जी ख़बर पुछी त ख़ालिक अकबर खां पुछो। अल्लाह पैगंबर जो प्यारो अलिया, नूरी चमकंदड़ सितारो अलिया, वॾे शान शफ़क़त वारो अलिया, नुसोरी जे नज़रनि में न्यारो अलिया, फ़कान काब कौसैन ओदना इशारो अलिया, हसनैन जो बाबो भलारो अलिया, असांजो त हरदम सहारो अलिया। अगर जे पुछी त नादर ऐं कंबर खां पुछ, अली जी ख़बर पुछे त ख़ालिक अकबर खां पुछ। अली डूंगर डारे त डारे सघे थो, पहण पाणीअ मां तारे सघे थो, वयल सिज वापसि बीहारे सघे थो, मरदूद मुनाफ़िक मारे सघे थो, मुर्दा उथारे जीआरे सघे थो। मुंहिंजा साईं हिकिड़ा नवां मुस्लमान थिया, पाण हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया, साईं असां मुस्लमान थिया हूं, असांखे दीन जी का ख़बर कान्हे, पंहिंजे असाबनि मां को असाब ॾियो त असांखे दीन जी ॼाण कराए। पाण करीमन फरमायो त सुभाणे मौला अली तव्हांजे ॻोठ ईंदो ऐं तव्हांखे अॼु दीन जी ॼाण कराईंदो। मोटी आया घर, ॻोठ में हवालो कयूं त सुभाणे मौला असांजे ॻोठ में ईंदो ऐं असांखे दीन जी ॼाण कराईंदो। हर कंहिं खाधे पीते जा बंदोबस्त कया, घर सिंगारिया, दिलि में तमन्ना हर कंहिंखे इहा हुजे त मां मौला खे दावत कंदुमि। सुबुह जो टाइम थियो, उन रस्ते ते अची बीह रहिया, जंहिं सम्झूं त मौला हिन रस्ते सां अचण वारो आहे। ॾिठूं त शेरे ख़ुदा अचे थो, पर कंहिं उठ ते, कंहिं बोराक ते, कंहिं दुलदुल ते सुवार न आहे। अॼु शेरे ख़ुदा जी सुवारी शेर ते आहे। जॾहिं मौला अली अचे थो, हर को कदमनि ते किरी थो पिया, का मुंहिंजी दावत हो चए मुंहिंजी दावत। मौला फरमायो हा बाबा मां सभिनी जी दावत खाईंदुमि, पर हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो शर्त आहे, उहो पूरो थिए मां उन जी दावत खाईंदुमि। आका हुकुम कयो, चई बाबा जेको मुंहिंजो शेर आहे 3 ॾींहंनि खां बुखायल आहे, अॻ में इन जे खाधे जो बंदोबस्तु थिए मां उनजी दावत खाईंदुमि। साईं हुकुम कयो, छेला चओ, डांद चओ, सान चओ, दुंबा चओ, जेको बि तव्हांजो शेर खाए उहो जानवर कोई अची तव्हांजे शेर खे खारायूं। मौला चयो बाबा मुंहिंजो जानवर जो गोश्त शेर न खाईंदो आहे। आका छाजो खाईंदो? बाबा माण्हूअ जो गोश्त खाईंदो आहे।
मुंहिंजा साईं सिर ॾियण ॾुखियो आहे हर को खिसकंदो निकिरंदो वियो चंद माण्हू मैदान में बीह रहिया हथ हथ वॼा ॿधी अर्ज़ु कयो आका असांजो सिर वठे तव्हां पंहिंजे शेर खे खारायो कुर्ब करे असांजे अङण ते क़दम घुमाए वञिजो मौला फरमायो बाबा मुंहिंजो शेर वॾे माण्हू जो बि गोश्त न खाईंदो आहे आका छाजो खाईंदो बाबा सगीर ॿार जो गोश्त खाईंदो आहे साईं मुंहिंजा बचो ॾियणु तमामु ॾुखियो आहे हर को खिसकंदो निकिरंदो वियो हिकिड़ो नौजवान जेको मैदान में बीह रहियो हथ हथ वॼा ॿधी चएसि पियो आका मूंखे कसम आहे पालणहार जो मूंखे ज़ाहिरां औलाद कान्हे का बाक़ी मुंहिंजे घरवारीअ खे हमल आहे जे तव्हां हुकुम कयो त मां हुनजो पेट चीरे ॿार कढी तव्हांजे शेर खे खारायां मौला चुस भला तुंहिंजी घरवारी इन ॻाल्हि ते राज़ी थींदी जे आका मां पुछी अचां जे वञ अॻ में पुछी आहे उहा नेक औरत आहे ॾेढीअ ते इंतज़ार आहे त मौला असांजी दावत ते ईंदो जॾहिं खामद खे ईंदे ॾिसी चयसि त भला असां ग़रीब हुयासीं न तॾहिं मौला असांजी दावत क़बूल न कई चई न मूं दावत कई आहे दिलबर जी अजमीर मदीना मुनवर जी चई भला वठी न आयसि छो एॾो अली सां को लश्कर हुयो छा चई ॿियो न अलीअ सां केरु हुयो हिकु सोणे सजण जो शेर हुयो ॿियो शेर ख़ुदा सां शेर हुयो ॿी बात भली आहे बबर जी मूं दावत कई आहे दिलबर जी अजमीर मदीना मुनवर जी चई भला वठी न आयसि चएसि पियो त नाज़ुल मौत मथे ते नेठ अथई आख़िर हिकिड़ी तोखे बि त मरणो आहे न नाज़ुल मौत मथे ते नेठ अथई हे बचड़ो इहो जेको पेट अथई न त यार अॻियां कंधे हेठि अथई इहा राय ॾिठी मां राहबर जी मूं दावत कई आहे दिलबर जी अजमीर मदीना मुनवर जी चई भला पोइ तूं इनकार कयो आहे छा चई मां इनकार कोन कयो आहे मां तोखां इजाज़त वठण आयो आहियां चई मां कुर्बान मुंहिंजो ॿार कुर्बान वञ मौला खे वठी आ असांजी दावत खाई वञे अचे थो मौला खे हथ हथ वॼा ॿधे थो आका मुंहिंजी घरवारी राज़ी थी आहे अचो मुंहिंजी दावत खाओ हाणे जॾहिं मौला अचे थो उहा घरवारी चएसि थी त करे कुर्बो अङण ते आयो अली दम देर न कर तूं आओ अली खणी कात अची तूं को भली गोरी घोट मथां ॿारी गोवर जी मूं दावत कई आहे दिलबर जी अजमीर मदीना मुनवर जी मौला फरमाइस तो बाग में वञी पंहिंजे घरवारी खे वज़ू साराए सुठो बिस्तरो विछाए अच्छी चादर मथां ॾेई बिस्मिल्लाह रहमान रहीम करे पेट चीरे अची ॿार मुंहिंजो शेर खे खाराए हुक्म जी ताबीर थी वई हाणे मारे ज़ाल को हुयो पुटड़ो खणी हाणे जॾहिं हथनि ते खणी अचे थो चओ आका हे ॿार मुंहिंजो तव्हां पंहिंजे शेर खे खारायो मौला चएसि थो मुंहिंजो शेर ईअं न खाईंदो अॼु बि खणी आहे कात बि खणी आहे पंहिंजे हथनि सां लुकमा ठाहींदो मुंहिंजे शेर खे खाराईंदो साईं मुंहिंजा लतीफ़ सरकार जो रूह मौजूद आहे लतीफ़ सरकार चए थो जस त जेसर ॿिए रखे पर जेसा राणी बि जस यार मर्द खे बि आफ़रीन पर उन औरत खे शाबस हुजे न जस त जेसर ॿिए रखे पर जेसा राणी बि जसु लिलाह कारण लतीफ़ चए कान लॻसि कसु पोइ हिते तर साईं रस परू हाणे बि मिलंदी हो तसां मारे ज़ाल कुहिया जो पुतड़ो खणी रखी शींहं अॻियां ॿियो हाञा हणी उहा दावत दिलबर खे त वणी पूरी आसा उहा थी अनवर जी मूं दावत कई आहे दिलबर जी अजमीर मदीना मुनवर जी हाणे खाराए दावत मोटियो घर वरी जिंदा ज़ाल ॾिठई पंहिंजी भाग भरी हाणे जॾहिं घर में दाख़िल थिए थो हिकिड़ी औरत आहे ॿार थी वेठी लोॾे थी पई पुछे थो तूं केरु आहे मुंहिंजे घर में जिन मलाइका गैबा मां पंहिंजी घरवारी हाणे मारे ॿार कढी शेर खे खाराए तूं मुंहिंजे घर में केरु आहे उहा घरवारी चएसि थी तूं मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न कंदे जंहिं जवान खे दावत कई थी उन खां पुछी आहे त मां केरु आहियां अचे थो अध वॼा ॿधे थो मौला मां ख्वाब थो ॾिसां मां इसरार थो ॾिसां मुंहिंजे घर में केरु आहे मां त पंहिंजी घरवारी हाणे मारे आयो आहियां मुंहिंजे घर में केरु आहे अली चएसि थो त बाबा अली मुंहिंजो नालो आहे मदीने जा हक़ू आहियूं पुट छा असां हाशिमी आहियूं कंहिंखे ज़ुल्म करणु कोन ईंदा आहियूं तो ते इम्तिहान हुयो तूं पंहिंजे इम्तिहान में पास थी वई इहा तुंहिंजी नेक औरत आहे तुंहिंजो पुट आहे मूं तोखे बख़्श मूंखे तार अब्बासी तरणी आहे इहा ॻाल्हि मलूक खे करणी आहे ॿी बात ॿुधो त सनागर जी मूं दावत कई आहे दिलबर जी अजमीर मदीना मुनवर जी अली डूंगर डारे त डारे सघे थो पहाड़ पाणीअ मां तारे सघे थो वियल सिज वापसि बीहारे सघे थो मर्दूद मुनाफ़िक मारे सघे थो मुर्दा उथारे जीआरे सघे थो मुक़द्दर खे मौला संवारे सघे थो बुॾल ॿेड़ा क़िस्मत जा तारे सघे थो
अगर जे पुछी तो बेटा ये करंदड़ खां पुछ अली जी खबर पुछी तो खालिक अकबर खां पुछ अली वलियन जो वलिया अली जेरे जलिया मोमिनन जी कंदो मौला भलिया अचणो अथई तो हैदर जे दर हलिया अली हक जो हादी इमाम आहे अली जे हथ में कौसर जो जाम आहे ही गुल मोहम्मद गोहर गुलाम आहे अगर जे पुछी तो रोज़े महशर खां पुछ अली जी खबर पुछे तो खालिक अकबर खां पुछ। अस्सलाम वालेकुम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला जो शान तमाम वसिया ज़बान के केड़ी ताकत आ। हिकड़े दफे जी गाला हिकड़ा 40 शख्स आया मुझा मारू जे किताब जो हवालो दिया उन किताब जो नालो अली जा फैसला। किताब जो नालो अली जा फैसला। उनमें ये जुमला मिलन था तो 40 जना आया मौला के जी दावत दिना हूं चे अली ता रोज़ो मुंह वट खोलियो चे अली मां वट रोज़ो खोलियो 40 के मौला टाइम दिनो पर इ न त सब घोटकी जा या सब शिकारपुर जा हिकड़ा जेकंबा जा हिकड़ा शिकारपुर जा हिकड़ा घोटकी जा हिकड़ा ओबाड़े जा पर मौला सभिन के टाइम दिनो जडी रोज़े जो टाइम थियो त मौला सभिन वट रोज़ो खोलियो मौला सभिन वट रोज़ो खोलियो हु पाण में न प्याडन हुजे अली मां वट रोज़ो खोलियो हुचे तू कूड़ थो वणे अली मूं वट रोज़ो खोलियो उहे पाण में न प्या ठहने महबूब मुस्तफा वट आया ने साईं असां पाण में नथा ठहूं हु तो चे अली मां वट रोज़ो खोलियो हु तो चे अली मां वट रोज़ो खोलियो महबूब जो घबराइण जी कीड़ी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहियो तव्हां सच था चओ अली त मूंसां बि रोज़ो खोलियो अली मूंसां बि रोज़ो खोलियो पर छा पान करीम पांजी हवेली दे चौराहे मोकलियो बतूल का पुछूं तव्हां जो खबर रोज़े जे टाइम में मौला का थे समझ जाए किताब में ॾिस जाए अली जा फैसला हाने बतूल थी चे तो मुझे महबूब के चओ वनी त अली रोज़े जे टाइम हुजरे का बाहर निकतो ही नहीं पो पाण करी फरमाइन था तव्हां दा यकीन नथा कयो चंड खिड़ियो बीठो आ हिकड़न के चई हेडे वञो हिकड़न के चई हेडे वञो हिकड़न के चई हेडे वञो बाबा दे खबर चंड काथे आ हुन चंड मुझे मथुआ बाबा तू बुधाए चंड काथे आ सही चंड मुझे मथुआ तो पाण करी फरमाए तो त घबराइण जी गाल ना है अली चंड्रा अली जाथे काथे हाज़िर नाज़िर भला ईमान 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 पढ़ल लिखल वेठा ईमान छाए असा सिर्फ मरो दा अल्लाह से ईमान सलामती दे ईमान आहे छा महबूब जो फरमाना महबूब जो फरमान कुरान पाक जो हवालो दिया टियों सिपारो सूरत आले इमरान आयत नंबर 31 अल्लाह साईं वाज़े चयो महबूब चओ इनन के महबूब चओ इनन के सिपारो टियों सूरत आले इमरान आयत नंबर 31 अल्लाह तो चाहे महबूब चओ इनन के सही छा चवा इनन के चओ जे कदे मूसा मोहब्बत करण चाहन था तो तुझी ताबेदारी कर जे कदे मूसा मोहब्बत करण चाहन था तो तुझी ताबेदारी करने तो मां खुद पे खुद अल्लाह इनन सा मोहब्बत कंदुसि ऐं इनन जा गुनाह मां माफ कंदुसि हाने उहो महबूब थो चवे अल्लाह तो चए तमाम महबूब जी ताबेदारी कयो ऐं महबूब जी गुलामी कयो हाने उहो महबूब थो चवे त कुल्ले कुल ईमान कुल कुफर जे सामू कुल ईमान थो वञे कुल कुफर जे सामू कुल ईमान थो वञे काथे जंगे खंदक में होडो उमर बिन अब्दुल लहकारे तो ऐं होडो सडे तो ओडे वञण जे लाइ को तैयार ना है अली पाड़ करी फरमाइन था अली तमाम जे इन जे सामू वञो पर छा कुल कुफर जे सामू कुल ईमान तो वञे ये महबूब जा लफ्ज़न अल्लाह सखी दुनिया में अया भी आहिन पर हैदर जेड़ो थियो न थींदो देई नूर अंधन के जडड़ा जियारे एड़ो तो रहबर थियो न थींदो बस बशीर चे अली अली कर तू अली जो हमसर थियो न थींदो बस वो जुमला जै जे लाए मौलवी साहब चयो थे असा प्रोग्राम सजायो आ शान हुसैन शान हुसैन मुजादा
जेकॾहिं हुसैन कुर्बानी न ॾेई आहे न त न मस्जिद हुजे या न कुरान हुजे या न रोज़ो हुजे या न निमाज़ हुजे या इहा महिरबानी हुसैन जी थी। हुसैन खे एतिरी ताक़त आहे हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे कम सन्ना इमाम नरबाज़ खणी ऐं हावेली ॾे वञी रहिया अम्मा फिज़ा ॾिसी चवण लॻी या का हुसैन तव्हांजी उहा पाक हवेली आहे जो नर पखी खे आर्डर ई न आहे तव्हां नर पखी खे था अचो त इमाम हुसैन सलाम चवण लॻो अम्मा ही नर काथे आई हथ घुमाए त अना लाइ वेई ही त मादी आहे ही नर काथे आहे वो मुजादा हुसैन खे इहा ताक़त आहे। गाज़ी अलैहि सलाम जॾहिं करबला में पहुता खीमा खोड़ियऊं गाज़ी अलैहि सलाम आंगुर जो इशारो ॾिनो खीमे में अब्दुल लतीफ़ साईं आंगुर जो इशारो खीमे में ॾिनई न त पाणी जो चश्मो निकितो त इमाम हुसैन अलैहि सलाम चवण लॻो गाज़ी जे इहे मोइज़ा ॾेखारींदे त पोइ मदीने मोटी वञ जे इहे मोइज़ा ॾेखारींदे त मदीने मोटी वञ। बहु मुदत गुज़र गई मैं को ॻाल्हि समझ विच न आई चए थो त वॾो टाइम गुज़रियो आहे इहा ॻाल्हि समझ में न आई त करबला में अहिड़ो वाक़ियो थियो छो आहे। बहु मुदत गुज़र गई मैं को ॻाल्हि समझ विच न आई या तो हुसैन नबी दा कुछ न लगदा या उम्मत रसूल दी नहीं या तो हुसैन नबी दा कुछ न लगदा या उम्मत रसूल दी नहीं जिथे 360 हाफिज कटे कुरान देन या कदर कुरान दी जिथे 360 हाफिज कटे कुरान देन या कदर कुरान दी नहीं सच्चा के देना ओ वेले त नरुलिया पाक ज़रा दी जाई लाइला तो पढ़ लिया अबले मजा तासीर का लाइला तो पढ़ लिया अबले मजा तासीर का लाइला के ता के नीचे खून है शबीर का लाइला के ता के नीचे खून है शबीर का। लाइला के पढ़ने वालों लाइला से पूछ लो लाइला तो पढ़ी बैठो उनका पूछी तो तुझो खर्च छा आयो लाइला के पढ़ने वालों लाइला से पूछ लो लाइला तो बच गया घर लुट गया शबीर का घर लुट गया शबीर का। हिंदू रुबाई में लिखियो तब मैं अदना से बंदा हूं साहिब तौकीर तो नहीं मैं अदना से बंदा हूं साहिब तौकीर तो नहीं तकरीर मेरी काबिल है और तहरीर तो नहीं तहरीर तो मुसलमान जिया तहरीर तो कुरान मान कर दिया तकरीर हिंदू तो चे मां तकरीर जका कह तो काबिल कबूला तकरीर मेरी काबिल है और तहरीर तो नहीं सिर्फ इल्तिजा है मुसलमानों मैं कौम में हिंदू हूं लेकिन कातिल शबीर तो नहीं चाहे तो मां हिंदू जरूर आया पर शबीर जो कातिल मान आया शबीर जो कातिल मुसलमान बस नंढड़ी गाल ईद जो ॾींहुं कायनात सिंगारला इमाम हसन इमाम हुसैन बस अब्दुल लतीफ साईं दुआ कर तमायो शेर मुकम्मल पढ़ी सका पाण में मशवरो कयो था बाबो अली हुजे अम्मा बतूल हुजे नानू रसूल हुजे पोइ बि असांजा कपड़ा पुराना हुजन हलत नाने दे हलो जॾहिं इरादो करे हलिया अल्लाह साईं हुकुम कयो जिब्राइल खे जिब्राइल जी रब्बे जलील वही जन्नत मां जोरा खण मुजादा आलम मिठायो पढ़ लिखल मिठायो जन्नत जी शय बाहर न निकर दिया जन्नत जी शय बाहर न निकर दिया अल्लाह तो चाहे जन्नत जी अदत ट्रोड़ जन्नत जी अदत ट्रोड़ हेडा अंगल थियो हेडा जोरा आया एक साओ आ ॿियो गाढ़ो साओ इमाम हसन अलैहि सलाम के मिलियो गाढ़ो इमाम हुसैन अलैहि सलाम के मिलियो नाना हर को ईदगाह ते सवारी ते वही रहो असा के अज सवारी जी जरूरत आ चे हा बच्चा मां नबी आया मां उठ घोड़ा घुराए तो सका तवा उन ते सवार थियो शहजादा चवण लगा आका नन असा के अज उहा सवारी खपे जे ते कायनात लांग न वराईंदा बच्चा पो मां जी सवारी बच्चा पो मां जी सवारी मुजादा प्रियो खलीफो
छो इन जी गाल मां न कयमि यार अलाए को छा समझे अलाए छा समझे इन जी गाल छो न थी आहे हज़रत उस्मान अलैहिस्सलाम टियों खलीफ़ो आहे उन खां पुछण वारनि पुछियो अची साईं तव्हां वक्त जा खलीफ़ा आयो अल्लाह पंहिंजे महबूब खे पाछो छो न ॾिनो आहे मौलवी साहब साईं हज़रत उस्मान को पुछनि था त साईं अल्लाह पंहिंजे महबूब खे पाछो छो न ॾिनो आहे त हज़रत उस्मान थो चए मुजादा अल्लाह पंहिंजे महबूब खे इन जे करे पाछो ॾिनो आहे त मता ॿिए कंहिंजा कदम अचनि महबूब जे पाछे ते मता ॿिए कंहिंजा कदम अचनि अल्लाह बर्दाश्त नथो करे ही केरु आहे जेके कुलनि ते वेठा ही केरु आहे जेके कुलनि ते वेठा जिथे लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह उन जाइ ते शहज़ादा वेठा नाना ॿियनि जे सवारनि खे मुहारूं आहिनि असांजी सवारी खे मुहार न आहे ताजदार ज़ुल्फ निकिता जंहिंजी सारा अल्लाह से क़ुरान में तो करे महबूब मांगे तुझे ज़ुल्फनि जो कसम उहे ताजदार ज़ुल्फ निकिता हिकु इमाम मुसा अलैहिस्सलाम खे मिलियो हिकु इमाम हसन अलैहिस्सलाम खे मिलियो जॾहिं ईदगाह ॾे हलिया ॾिसण वारनि ॾिसी छा चयो वाह आका अवां जी सवारी वाह आका अवां जी सवारी त मुंहिंजे महबूब जा लफ़्ज़ त पाण करीब फरमाइनि था चइदा सवारी त भली आहे पर सवार बि त भला न सवारी त भली आहे तव्हांजी दीद सवारी ॾे आहे पर सवार बि त भला आहिनि भिटाई खां पुछो त भिटाई छा थो चए भिटाई चए थो त केचो आहे मुकाफ़िलो साथ धणी सरवाण वार वटे वागू करे पवाऊं त पलाण अदा चेड़ो पुनल पाण तीड़ू सिटू साथ सिराइकी जो शहर आहे मोटरसाइकिल ते वेंदे जाॾे सवार फेराए गाॾी ओॾे फिरदी हाणे जाॾे शहज़ादनि जो रायो अब्दुल लतीफ़ साहिब महबूब ओॾे बि फिरे वागा वल्लावे मौला नबी भी फिरदा आवे मकाम ते ॾिसिया मकाम ते ॾिस वागा वल्लावे मौला नबी भी फिरदा आवे नाने तो रुस पवे त खुद खड़ खुदा मनावे भला कदी महबूब खां हुसैन रुठो आ छा टाइम नथो बचे मां नथो वज़ाहत कयां न त जेकॾहिं राहिब जी ॻाल्हि कयां न त घणो कुझु टाइम लॻंदो उस्ताद सुगड़ वेठा आहिनि वागा वल्लावे मौला नबी भी फिरदा आवे नाने तो रुस पवे त खुद खड़ खुदा मनावे कौसर दा जाम हथे मोमिन को भर पिलावे नबी दे बाद पानी यजीद बंद करावे मुहम्मद दा आल प्यासा ही उम्मत दा प्यार दस्तू दोशा नबी दे दिसदे ए जा सवार दस्तू जुल्फा नबी दा होवन ए जी मोहा दस्तू ए जी मोहा दस्तू क्या कर बयान दसा बचड़ा बतूल दाही करबल को घर बनाया दोतरा रसूल दाही जंगल को रंग लाया पापन असूल दाही अलम इंसानियत दा अज तक झूल दाही बराबर शबीर वांगे ही अलम बरदार दस्तू दोशा नबी दे दिसदे ए जा सवार दस्तू जुल्फा नबी दा होवन ए जी मोहा दस्तू ए जी मोहा दस्तू पानी दे सांगे गाजी घोड़ा गया दौड़ाए मजमला गाजी जदे घोड़ो काए नंदी ते पहुतो हिकड़ी गाल जी ता खबर आ न गाजी अलैहिस्सलाम हुसैन जे चेहरे दे ही कदे भी न दिठो जुमला याद कयो गाजी अलैहिस्सलाम हुसैन जे चेहरे दे ही न दिठो पर जॾहिं खीमन जो हुकुम थियो त खीमा फोरात का पटियो तो मुजादा हुसैन तो चे गाजी खीमा पट त गाजी अलैहिस्सलाम हुसैन जे चेहरे दे दिसण लगो गाजी अलैहिस्सलाम हुसैन जे चेहरे दे दिसण लगो हुसैन तू छा थो चवे मुखे इजाजत दे त मां इनखां पुछां गाजी इमाम हुसैन अलैहिस्सलाम तो चे गाजी खीमा पट तू गुलामा जेकॾहिं तू मांखे पंहिंजो भाउ सॾ अदा सॾ पोइ तू झेड़ो कर गाजी तो चे आका मां तुंहिंजो गुलाम बानी जो ॿार आहियां गाजी अलैहिस्सलाम जॾहिं नदीअ ते अचे थो घोड़ा पानी पी घोड़ो तो चे गाजी जेकॾहिं खीमन में पानी हुजे आ त पानी पिया हा अफ़सोस सद अफ़सोस जानवर के हया थे पियो ऐं उन वक्त मुसलमानन के हया न पियो थे गाजी अलैहिस्सलाम बाहर बेला बोड़ी गाजी तो चे ए दरिया हिकड़ी छोली दी हा खीमन में पुजे हा असगर न तड़पे हा सकीना न तड़पे हा बाहर बेला बोड़ी तू कंधी सुकाए कहां दरिया तो ते दाह निदस दी क्या मजा
गाज़ी जॾहिं मश्क भरे घोड़े ते सवार थियो ज़ालिमन जी दीद पइजी वई तीर लगा बाज़ू कलम थिया अब्बास झिड़ियो खुदा जो कसम रवायत मिले थी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं गाज़ी जे सिर मुबारक ॾे अचनि था जा मुसलमानो तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ने निमाज़ी रुकू ते अचे ई आयो चवण लगो अल कमर मुझी चेल भजी पई मुझी चेल भजी पई इमाम हुसैन अलैहिस्सलाम गाज़ी जे सिर मुबारक के खणी पंहिंजे गोद में रखियो दिसे त गाज़ी जे लबन में मुरका हुसैन मुखातिब थियो गाज़ी अज आखिरी ॾींहुं अज जुदाई जो ॾींहुं अज तुझे लबन में मुर्क गाज़ी अलैहिस्सलाम चवण लॻो आका मां खुश नसीब आहियां गाज़ी कीअं आका हुसैन जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आयो तो मूंखे तुझो झोल मिलियो आहे जेकॾहिं वञण वारो थियो आहे तुझो झोल मिलियो आहे गाज़ी खीमन ॾे हलो गाज़ी तो चए आका मां खीमन ॾे न हलंदुसि गाज़ी छो चए मूंखां पाक सकीना पुछंदी थी चाचा पाणी आंदी कहिड़ो जवाब ॾींदुसि अब्बास जणिया घोड़े तो एडा कमर हुसैन दी टुटी कूकू आया साइण ज़ैनब कन मुठी ज़ैनब मुठी लख कैदियां कैद आजाद की तो से सकन मौत न दीदा छुट्टी भेज गाज़ी अब्बास दाज ते आल रसूल पानी दे सांगे गाज़ी घोड़ा गया दौड़ाए भर मारो ने सांगा बाजू आया कटाए मासूम चा हथा दे मेरे ने पीर को आए मुजादा 4 महीनन जो मासूम अली असगर इमाम पजे हथड़न ते खणी ज़ालिमन ने हलियो वे परे खान सी चवण लगा तो हुसैन के 3 ॾींहंनि जे प्यास सतायो आ हुसैन तंग थियो आ अज हुसैन आज़ी मने ऐं असांजे कुरान खणी थो अचे हुसैन अज आज़ी मनी अज कुरान खणी थो अचे असांजे कुरान खणी आयो ओ मुजादा हुसैन चवण लॻो ए ज़ालिमो मां तारे कुरान नाज़ में लेकिन कुरान जो मालिक खणी आयो मुझे मासूम के पानी पियारियो ज़ालिम चवण लगा हुसैन तोखे उन सतायो आ ए मासूम जो बहानो करे तू पाण पानी पींदे अगर जे तुझे मासूम के उन आहे त पाण पानी घुरे इमाम के पंहिंजे फर्जंद ते नाज़ हुसैन के पंहिंजे फर्जंद ते नाज़ तव्हां ॻाल्हाईंदो त मां पढ़दुसि जेकॾहिं तव्हां ईअं रोईंदो त मां न पढ़ी सघंदुसि शहर मूंखां छॾाए वेंदो छो दिल नथी बीहे मुंहिंजी बि हुसैन तो चए हुसैन के पंहिंजे फर्जंद ते नाज़ 4 महीनन जे मासूम ते नाज़ हुसैन तो चए बच्चा पानी घुर गाज़ी असगर अलैहिस्सलाम जे लबन मां आवाज आयो त उनो हुकुम थियो आ ए हुरमल ॾाढो तोपचियो हुरमल यकदम कर तीर जो निशान कर जेकॾहिं ॿीहर अली असगर ॻाल्हायो आ मासूम ॻाल्हायो आ जेका बि फौज आहे सभु हुसैनी थी तीर लगू गल में किताब लिखन था त 9 किलन जो वजन आ तीर किताब लिखन था 9 किलन जो तीर में वजन आ जॾहिं असगर शहीद थियो न त इमाम मथड़न ते खणी मथे ने आरे ॾिसी चए थो अल्लाह हाणे राज़ी थियो अल्लाह हाणे राज़ी थियो छा खुदा ॾींदे बहा तुझी खुदाई आ कलील जी माना छा आहे थोरड़ी कलील जी माना थोरड़ी शायर चए तो अल्लाह तो वट कीमत ना है छा खुदा दी दे बा तुझी खुदाई आ कलील एक फड़ो वा महागो जो वाह वियो हुसैन जडे असगर के खणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम कीमन में अचे तो पाक सकीना पूछे थी बाबा मुझे भा पानी पीतो या न अब्दुल लतीफ रो दे मां न पढ़ दो मार दिल मजबूत कयो हुसैन जो कम ताम पंजे वस में न आयो दिल मजबूत कयो अली असगर जॾहिं खणी कीमन में अचे थो तो पाक सकीना पूछे थी बाबा मुझे भा के पानी पियारी हा बचड़ी एड़ो पानी पियारे आयो जो क़यामत ताईं उहे न लगे
अली असगर सुमारे चादर मथो नहीं जॾहिं खेॾण जो टाइम थियो आहे नज़र मौला न्याज़ हुसैन जॾहिं खेॾण जो टाइम थियो आहे पाक सकीना जी चए थी अदा हाणे त पाणी पी आयो हाणे खेॾण जो टाइम आओ थी असगर कोन थो जागे ॿीहर सॾु कयईं असगर कोन थो जागे जंहिं कपिड़ो मथे करे ॾिठई त लाल शहादत रखियो चवण लॻो टुट पवे तेॾा तीर वो ज़ालिम कहिड़ो ॾोह मासूम जो यार केड़ो डो टुट पवे तेरा तीर वो जालिम मेरे लुटण की दे जातो ही खुदा जो कसम जड़ी अली असगर जो खून वड़ो न आसमान दाह कई फिर जमीन दाह कई हुसैन जे कदे यो नाक जो खून मुझे मथो उछलाई न क़यामत ताईं सल्लो साओ न कंदी सा मां बर्दाश्त नथी करे सघां ये नाक जो खून मां में न उछल इमाम मथे ॾियारियो आसमान ने उछलिया आवाज आयो आसमान आवाज आयो हुसैन अली असगर जो नाक जो खून जेकॾहिं मथे उछलाई न क़यामत ताईं मेहर जो फेंकी न उछलींदो मां खुदा जो कसम पो बेटाई भी गवाही दी मां गाड़ो पढ़ी हो पो इमाम हुसैन सलाम पंज सुहारी मुबारक में हल्फ करे छडे त दाढ़ी रत रंगियास न त बुधी गुलिया बेटाई भी बुधाई साईं पाक सकीना पुछस बाबा पानी पी आयो क्या हा बचड़ी एड़ो पानी पी आ रहियो मां जो वरी उन्हें न लगेस खेजन जो टाइम थियो अली असगर गला अली असगर कोन थो जागे कपड़ो मथे करे दिठाई सुभान अल्लाह लाल शहादत रखियो आ बी चई थी टुट पवे तेरा तीर वो जालिम मेडे लुटण की ते चातो ही मारी तीर सगीर कुनु कई भाड़े मतलाई सुन किते तू सादे वेड़े मुझे कहंदा वेड़ा वसाई सदक वजा रब ते दे बेपरवाही तो मेरे लोली दी रांद बिठाई पानी दे सांगे गाजी घोड़ा गया दौड़ाए भर भर मारो ने सांगा बाजू आया कटाए मासूम चाहता थे मेरे ने पीर को हाय जीवी शबीर की थी ये कर कोई दिखारे मैं बैयत मने साउंदी एजा सरदार दस्तू दोशा नबी दे दिस दे एजा सवार दस्तू जुल्फा नबी दा होवन एजी मुहा दस्तू कीती नमाज की भी ज़ैनब ते वीर अदा है नमाज़ी अदा तू असा में खुदा जो फर्ज पढ़ो था हुसैन का पुछी तो तू खुदा जो फर्ज की पढ़ियो हुसैन का पुछी तू खुदा जो फर्ज की पढ़ियो नमाज नमाज हर को आके नमाज नमाज हर को आके मेरा आइन नमाज हुसैन नमाज दी हद लबेक ताई नमाज जी हद है नमाज जी हद लबेक ताई मेरा बेअंदाज हुसैन लोहे को कर सोना देवा मेरा पारस नाम हुसैन कीती नमाज कीवी ज़ैनब ते वीर अदा ही कुर्बान थी मौला ता सिर सजदे थिया जुदाई तन बहादुर कुर्बानी देई जान कीता फिदाई राजी खुदा को कीता राजी थिया खुदाई हामी हुसैन होसी जिस ते हुसैन शफायत न कदई त जन्नत न मिलदी हामी हुसैन होसी बिया चाइसी को बार दस्तू दोशा नबी दे दिस दे ए जा सवार दस्तू जुल्फा नबी दा होवन ए जी मुहा दस्तू साया फलक कदे जे बीबी ते न पयाई खुदा जो कसम जॾहिं इमाम हुसैन सलाम तैयार थियो पंहिंजी भेण खे घुराए ज़ैनब खे घुराए ज़ैनब वॾी भेण पंहिंजी भेण खे घुराए जॾहिं भेण ज़ैनब आई अदा मुंहिंजा कुंदर पुट मरी विया कुंदर पुट शहीद थिया न घुरायो थी कुंदर भाटा शहीद थिया न घुरायो थी भाइर शहीद थिया न घुरायो थी अॼु छो घुराई मूंखे इमाम हुसैन सलाम चमन लगो चे हा भेण मां इल्म इमाम सब कुछ जानिया तो जेको इडे वयो आ मोटियो ही ना है हिन मंदल ताई नाने जे दीन के मां दो मां पहचायो मां हाने तू जाने तो नाने जो दीन जाने पाक ज़ैनब अली चमन लगी अदा मां भी दुख्तर अली आया तो हिकड़ो दफो वेंदे शहीद थी वेंदे मां उहा ज़ैनब जो विख जो कैद निभाए शाम जो माड़ियो ॾिसी ऐं नाने जे दीन के जिंदा रखी साया फलक कदे उहा पाक बीबी आ जय बीबी ते न पया आई हिकड़े दफे जी गाल आ राज ऐं रमज़ में वडो फर्क आ ही खुदा जो हिकड़ो राज हो पाक ज़ैनब आलिया पंहिंजी हवेली में पंहिंजे सन में
कुरान पाक पे पढ़े कुरान पढ़दे पढ़दे अब्दुल लतीफ साईं थोड़ो पर्दो छिड़ियो आ खुदा जो कसम आ सिज ग्रुप थियो भला मंझंदि जे टाइम में सिज लहे सुबुह जे टाइम में एटे टाइम सिज लहे छा तो समझे त असहाबन में बायताल पइजी वियो या रसूल अल्लाह छा क़यामत अची वई छा महबूब सब कुछ जानन पिया पाण करे फरमाइन था ए हुसैन ए मौला अली ज़ैनब के पर्दो करायो ज़ैनब के पर्दो करायो जॾहिं ज़ैनब पर्दो करे थी तॾहिं सिज वापस आयो आ ओ मुजादा छा इहो हिकिड़ो राज़ हो पर जॾहिं शाम में ज़ैनब वञे थी न त पर्दो बि न आहे ऐं सिज टाक ते बीठो आहे सिज टाक ते बीठो आहे तंहिं महिल सिज काथे हो तॾहिं बेटा चयो थी त कज़ियो करबला जो निसो रोई नाज़ के रिंद परुण निराज़ कज़ियो करबला जो रिंद छा के चइबो आहे रिंद मां बरो चा न रिंद छा के चइबो आहे रिंद चइबो आहे गैरत के रिंद चइबो आहे कुठल के कज़ियो करबला जो हुयो निसो रोई नाज़ के रिंद परुण निराज़ कज़ियो करबला जो पाक ज़ैनब आलिया जे चेहरे ते कदे सिज जो तिड़को न पयो आहे भिटाई तो चवे त भली जाई मारुई जय मारू मलाया भली जाई मारुई जय मारू मलाया सती सामाणी जे बदा मोड़ मली साया फलक कदे जय बीबी ते न पयाई ज़हरां दा पाक दामन सर नंगे रह गयाई शाम वालियां गलियां अज भी दिमा गवाई ज़ैनब पुकारे मौला सुने मेरी सदाई वीरन दा खैर होवे ए जी पर्देदार दस्तू दोशा नबी दे दिसदे ए जा सवार दस्तू जुल्फा नबी दा होवन ए जी मोहर दस्तू ए जी मोहर दस्तू फाया अमन शायद तो जन्नत मिलसी ए दर ते याद काथे भी गोली दे न जन्नत न मिले थी बेटाई का पूछो तो बेटाई छा तो छे बेटाई तो छे तो रोजो नमाज ए पढ़ चंगू डाडो भलो कम रोजा भी रख ए नमाज भी पढ़ रोजो नमाज ए पढ़ चंगू कम अया बयो फॉर्म जे में पसे फिरी वो फॉर्म में थी वो केड़ो फॉर्म आ ए महबूब सा मोहब्बत महबूब जे आल सा मोहब्बत आमद चाहे था जन्नत मिलसी अंदर ते या तू गहरा ते या के लकर ना जिंदगी गवा तू सारी खुदाई अंदर एजावत दिखा तू लजपाल ते दा दामन गर्दन था झुका तू वारिस अली नबी दा वारिस अली नबी दा सच्चा हकदार दस्तू दोशा नबी दे दिसदे एजा सवा दस्तू जुल्फा नबी दा होवन एजी मोहर दस्तू एजी मोहर दस्तू मा गुजारिश कंदुस अहमद अली चांडे के ता इमाम मुसल्लम सलाम जो शान बुधाए बुधण चायो था न अहमद अली चांडियो